दर्जो पहिरियों सबक 10। भगत कंवरराम। संत कंवरराम सिंध जो मशहूर भगत हो। उन जे पिता जो नालो ताराचंद ऐं माता जो नालो तीरथ बाई हो। हिक दफ़े कंवरराम भगत करे रहियो हो त हिकु शाहूकार ॾाढी श्रद्धा विचां हलवे जूं 2 पेटियूं, 100 रुपया रोक ऐं हिकु रेशमी वॻो संदसि अॻियां रखियो ऐं हथ ॿधी अर्ज़ु कयाईं, साईं, ही वॻो तव्हांजे घर वारीअ लाइ आहे। भगत साहिब उहे शयूं हिक पासे रखियूं ऐं भगत विझंदो रहियो। कुझु वक़्त बैदि ॿुधंदड़नि में उते ई हलवो विरहाए छॾियो। संदसि पाड़े में हिक ग़रीब माई रहंदी हुई जंहिंजे धीअ जी शादी थियण हुई। तंहिं करे कंवर 100 रुपया उन माईअ ॾांहुं ॾियारे मोकिलिया। ठीक उन महिल हिक मस्तानी औरत उते आई ऐं खेसि चयाईं, भगत साहिब, सुभाणे ईद आहे, मुंहिंजा कपिड़ा फाटी विया आहिनि, मूंखे हिकु नओं वॻो वठी ॾियो। भगत साहिब उहो रेशमी वॻो उन मस्तानीअ खे ॾेई छॾियो। हूअ ख़ुशि थी खेसि दुआऊं कंदी हली वई। अहिड़ो हो निर्मोही भगत कंवरराम।